नासिक चंबड़ में सरकारी मुलाजमन जो मुतालबन जी मनता लाइ एहतजाज अॼु जारी है। तफ़सील मालूम था अशरफ मंगरियो खां। जी अशरफ। जी बिल्कुल चंबड़ में अॼु चौथे ॾींहुं बि सिंध एप्लाइड अलायंस के सॾ ते तालुके चंबड़ पेटे लिफ्ट के सॾ ते स्कूलनि सरकारी ऑफिसनि की तालाबंदी कई वई करे समूरो कारवाई ठप कयो वियो आहे। चंबड़ तालुके सदर मोहम्मद खान कालू बचल कुंभार ज़ैनुल आबदीन कुंभार शेराज खासकेली रमज़ान दल ऐं ॿियनि जे स्कूलनि में तालाबंदी करे कारवाई ठप कयो वियो आहे। प्राइमरी स्कूल हाई स्कूल ऐं ॿियनि स्कूलनि में जेको तालीमी जेको तदरुसी अमल आहे जो बिल्कुलु बंदि आहे। शेराज खासकेली इम्तियाज़ लिगारी अरशाद चांडियो नज़ीर लिगारी ॿियनि पारां अॻवानी में रैली कढी वई। उनखे अलावा तव्हांखे ॿुधाईंदो मिसण संजर चांग बशीराबाद ॼारकी समेत जेके बि ॿिया जेके स्कूल आहिनि उहे बिल्कुलु बंदि पियल आहिनि। ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इस्पतालूं जेके आहिनि उते जेको दवा वठण लाइ जेके मरीज़ सख़्तु परेशान आहिनि ओपीडी जो पूरो बाइकाट कयो वियो आहे। ऐं उनजो चवणु आहे त असांजा जेसी जेके जाइज़ मुतालबा आहिनि जेके न मञा वेंदा तेसिताईं एहतजाज जो जेको दाइरो आहे उहो वसी कयो वेंदो। एहतजाज असांजो जारी रहंदो। सिंध जे सॾ ते तालुके चंबड़ जे मुख़्तलिफ़ जेको इलाइक़ा आहिनि उते जेको अशरफ वही मेहरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।